माने ॾिनोमांसि चंडी खे। असां भाॼीअ वारी जेका टोकरे में चंपा में भाॼी विकिणणु अचे चई चंपा बि वरितो आहे। वरी ओॾी महिल हुनखे फोन लॻाई चंपा किथे आई? चई मां चौथे नंबर गिटीअ में। पोइ मुंहिंजी झटि अच मूंखे भाॼी खपे। ॾिसां त हूअ बि गिचीअ में मंगलसूत्र लड़काईंदी अचे। चंडी पहिरियों दर्जो कोन्हे पढ़ियल, वाघरण। पुछोमांसि मुंहिंजो चंपा तूं तोखे हलाइण ईंदो आहे? चई हलाइणो छा आहे, ॻाढ़ो ऐं साओ बटण यादि करिणो ॿियो छा आहे। कंहिंजो अचे त साओ मुंहुं ॻाल्हाइण थी वञे त ॻाढ़ो मुंहुं। जया खे आणे ॾिनुमि त हुन छा पहिरें महीने जो रेंट माफ़ हो, किरायो माफ़। पोइ त जया जो ॾाको अची लथो। चंडी सॼे शहर जी पालनपुर जे सिंधियुनि जी डायरेक्टरी खणी वेही रही। सभिनी खे पाणे फोन लॻाए मूं बि वरितो आहे, कमु पियो यादि कजो, मुंहिंजो नंबर लिखी छॾियो। जे न तो में कहिड़ा कम पवंदा, को ॿारनि खे ॾकाइणो आहे छा? वरी जंहिंखे जेके पाणे सॼी डायरेक्टरी पूरी कई। मुंहिंजो जया पैसा सुञ पई करी। चीन धीरू भाई खानदानी आहे, चयो अथई पहिरें महीने में कुझु कोन वठंदो, किरायो कोन वठंदई चंडी, बाक़ी ॿार बि विकिणाईंदई। ऐं वरी पोकर जो 10 ॿुधी चंडी जे सां ॻाल्हाइण पई जॻी कुतनि वारी 2 कलाक में। ऐं उन मेरे माइटनि सां ॻाल्हाइण वञे न चंडी भॻवान खे तारीख़ मटिजी वञे, ख़बर ई कोन पई। उन महिल हिकिड़े ॾींहुं खाधो खाइण वेठासीं राति जो, ॾींहं त ॿिन्ही रधणा धार हूंदा आहिनि। मां होटल ते खां दुकान ते, उहो पंहिंजे ऑफिस में। राति जो गॾु खाईंदा हिकिड़ी थालीअ में। राति जे खाधे ते वेठासीं, चंडी जी मोबाइल जी गिनती वॻी, यकदमि उथी ॼण को स्प्रिंग लॻल हुजे। अरे जे खाधो कीअं थी छॾी चंडी उहो ॻाल्हाए कंहिंजो वञी ॾिस। लॻी फोन खे मूंखे पक चंडी 2 कलाक रत पीअंदी। मां त 10 मिंट पंहिंजो खाधो पूरो करे जीअं उथियुसि हथ धोइण वियुसि त ॾिसां जया बि खणी फोन बंदि कयो। मां वाइड़ो थी वियुसि। मुंहिंजो चंडी 1.25 महीने में पहिरियों दफ़ो अॼु 10 मिंटे में फोन छॾियो। मुंहिंजो जया सच ॿुधाए कसम अथई मुंहिंजो कंहिंजो फोन हो 10 मिंटे में चंडी पहिरियों दफ़ो छॾियो अथई। मां सुभाणे 2 किलो पेड़ा चाढ़ींदुसि। हो कंहिंजो फोन जो 10 मिंटे में त पहिरियों दफ़ो छॾियो आहे। चई रॉन्ग नंबर हो। चंडी रॉन्ग नंबर ते 10 मिंट जॻी आई अथई। किथे रहंदा आहियो, कहिड़ो औलाद अथव? अरे बुछड़ी तोखे मिटियूं माइटियूं करणियूं, मतिलबु कहिड़ो तुंहिंजो? पोइ भले निपुटी हुजे न, कहिड़ो मतिलबु तुंहिंजो? औलाद कहिड़ो छो थी पुछी? न पुछी खाए, रॉन्ग लॻो आहे न, हाणे राइट लॻाइजो, लिखी छॾियो सवलो। अरे अंधी छो तोखे फोन कनि, हर भरो ज़ोर करे थी लिखाए। ऐं हक़ीक़त जॾहिं खां ही मोबाइल आयो अथव मर्दनि लाइ जीअरे मौत अथव। मूं लोड़ियो आहे न, भाऊ खे ॻाल्हि दिलि सां लॻी आहे। ओॾा परियां अॻे छा लैंडलाइन फोन हूंदा न, पोइ पुटु छा हूंदो, भले राति जो 2 बजे घर पहुच त पुछा ॻाछा त सही 2 खां पोइ थींदी न। तेसि ताईं त 27 बहाना तयारु थिया हूंदा। अॼु स्टॉक अची वियो, या अॼु स्टॉक ॻड़ियो पे, या अॼु 4 ग्राहक वधीक अची विया। घोटा ॾींदी आहे घर वारी, चवंदी धंधो त भले कर, लोड़ अच त मां खां पुछंदी कोन हुई। ऐं हीअं त छा जो ख़बर अथसि इहो मंगलसूत्र गिचीअ में अथसि। चई मुंहिंजो नेम टेम आहे भई 10 बजे खां 9:30 दुकान मंगल करे रस्ते ते माता जो मंदरु आहे, हथ जोड़े दर्शन करे आरती करे, ऐं 10 बजे खां 5 मिंट खनि पहिरीं घर पहुचंदो आहियां। त हिकिड़े ॾींहुं मंदर में वेठो त हुते हिकिड़ो दोस्त गॾिजी वियो। चई परमानंद, राजू भाई जहिड़ो। चई परमान ऐं किथे यार ॻोठ में 12 महीना थियो वञनि, ॾिसण में कोन अची। यार तूं माण्हू ई कीअं रही किथे तूं? छा कयां यार, मैंने 20 ॾींहं ॿाहिरि प्रोग्रामनि में रहां, बाक़ी 10 ॾींहं हिते। सो जया जी शरण वठणी पियो, धंधा बि संभालणा पवनि, नौकरनि चाकरनि खे, बैंकुनि जा सभु कम। हे चऊं भला हलिया चांहि ॿाहिरि पियूं था। सो वठी वियो संदसि होटल ते, चांहि घुराई, चांहि पीतीसीं, ऐं तेसीं कचेरियूं पहलियूं। 2 कलाक निकिरी वियो, ख़बर कोन पई। हाणे हला? चई न अधु ॿी थी हले चांहि। हाणे मुंहिंजो न यार अचे हलंदी हल 2 कलाक अधु ॿी चांहि घुराई। हाणे जेसीं ॿी चांहि अचे 11:15 थी विया। जया ॾिठो ई रन पुटु सदाईं 10 बजे अचण वारो।
हे वाइड़ी जो पूणा 11 थिया न या सरगी जो पतो ही कोने सो अच्छी ड्रेस तो कढी रखी ॿाहिरि भाई मता ओचितो सॾु डस पइजी वञे सुनेठ मुझे नंबर लगाई ऐं मोबाइल में इहो सुख आहे नंबर अंदर अची वेंदो आहे ख़बर पवंदी आहे ॻाल्हाइण जहिड़ो माण्हू जो त ॻाल्हाईसि न त कट इहो सुख त मूं ॾिठो घरां टिड़िंग मुंहिंजो राग हुन दड़कारी थी चंडी ॿियनि जे मुंहं ते मतिलबु कहिड़ो मुंहिंजो कटियो जया सम्झो रस्ते ते आहे अचे गोॾीअ जो घीचा थी कढांसि पोइ दोस्त खे चयो यार हाणे प्लीज यार हाणे मूंखे मोकिल मां वञा राजू भाई वञिजो भाऊ तव्हां बि यार घर ॾिठो कोन थो मुंहिंजो ॾिठल त पर ऊंदहि में कोन लभंदो वञनि ॾे अलाह थी अरे छोरो वियो आहे चांहि अच्छा चांहि हा हा आई चांहि चांहि जो कोपी हथ में भॻवान जो कसम वरी चंदीअ जो नंबर हाणे त मुंहिंजी फिफड़ियूं ॾकण लॻियूं अमा मूं लोड़ियो आहे मूंखे ख़बर आहे 26 साल थिया लोड़ींदे वरी जो ॿीहर नंबर मुंहिंजो जेकॾहिं ॻाल्हायसि थो त दड़काई ॾींदी ऐं हिन में रिलायंस में इहा ॻाल्हि अथव आवाज़ एॾो ईंदो आहे आड़े पाड़े वारा ॿुधनि इन में कंहिंसां सेटिंग वारे खे त नंबर ई न ॾिजे हा त मुंहिंजो हीउ बि ॿुधंदो भई दड़का एॾो खाए त मूं वरी खणी कटियो हाणे पक ई पक कॉलोनी में अंदरि एंट्री थी चुकी अथसि सो चंडी हॉकीअ सूदीअ जी मेन गेट ते बीठी पोइ मूं दोस्त खे पहिरें पियुसि मुंहिंजो ॾाहो थी यार मूंखे वञनि ॾे यार तोखां वरी बि साल खां पोइ त गजंदुसि यार हिन सां रोज़ गजणो पवंदो मुंहिंजी राति न वञा एतिरे में वरी टीहर गिनती पोइ त मां मई विछाए ॾियोसांसि पेरनि ते मुंहिंजो हाणे मूंखे वञणु ॾे यकदमि वरी अच्छा पोइ छा हाणे कटणो कोन्हे इहा टी माना आख़िरी गिनती हा खतरे जी घंटी मूं चयो हाणे हिनखे कटियुमि त हीअ चंडाल मूंखे कटे छॾींदी चलो का साईं जी औलाद आहे सो फोन ई अटेंड करे मुंहिंजो हलो चई माणे जी हलो अहीं किथे रे 11:15 थिया घर पहुंदो यादि कोन्हे ॿाहिरि तो निकिरी त ॿिए घी मची थी वञे नी अहीं किथे माठ करे त पोइ मुंहिंजो गीतनि मां आवाज़ निकिरे मां त गीतनि पंहिंजी भॻवान जो घुट जी वियुसि मुंहिंजो चे वाड़ा कुछ त सही अहीं किथे मुंहिंजो जया मंदिर में छा चेड़े वाड़ी जा मंदिर में चऊं घंट वॼा हाणे हुन जे होटल ते घंट किथां आणिया चवां तो बैल करे ना थे